अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अवानी हसन अब्बासी किताब आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी, लेखक रसूल बख्श पली जो, किस्त 5 15 मई 1982 ईस्वी। 9 वॻा सुबुह। कल्ह तबियत ख़राब हुई, घणा माण्हू थधि में वरतल हुआ। टी राति काफ़ बि नक ते रुमाल रखी आयो हो। हीअ जेका 2 ॾींहं उस ऐं 2 ॾींहं बरसाति आहे, तंहिं मूं जहिड़े सिहत वारे माण्हूअ खे त छा हिते जी जान बणाइण वारनि यारनि खे बि हलाक करे विधो आहे। हींअर कुझु ठीकु आहियां, नाश्तो कयो अथमि, अमीर चांहि जो ॿियो कोप खणी आयो आहे, हीटर ॿारियो अथमि। सुबुह खां वठी हिकिड़ी सिट अलाए छो ज़ुबान ते अथमि, सॼी सिट अचे बि नथी, जिंद में नथो छॾियांसि, बसि पियो रटियांसि। खिलाफ़े शरअ शेख जी थूकता भी नहीं, अंधेरे उजाले में मगर चूकता भी नहीं। भलारो बुज़ुर्ग थुक थो उछलाए, सा बि भाएं त शरीयत जे हुकुमनि ऐं तरीक़नि मूजिबि ई उछलाइजे, पर कंहिं महिल को वजु थो मिलियो वञेसि त गुस्से बि कोन थो। अकबर अलाहाबादीअ जा कम आहिनि। सवेल बाबा रफ़ीक सां कचहरी थी, उर्दू ॻाल्हाईंदड़ मुहाजिर आहे, ख़ैरनि सां शाइर आहे। ॿियनि शाइरनि जा शेर सवनि जे तादाद में यादि अथसि। हितां हुतां हाफ़िज़ो भला जो अथसि, 60 सालनि जो पोड़ो आहे, अञा सिपाही आहे, हिकिड़ी फीथ बि कान मिली अथसि। 2-3 महीना थिया जो नाविल पढ़ंदे खांसि ॿाहिरि हिकिड़ो कैदी भॼी वियो। इतफ़ाक़ सां उहो मूं वटि कमु कंदो हो ऐं उन ॾींहुं ई ॿाहिरि वठी वियोसि। उन जे एवज़ इज़ाफ़ो बंदि थियुसि। पंहिंजे दवाउनि जो स्टोर कढियो अथसि, जेको संदसि पुटु हलाईंदो आहे। मुड़ुसु ॻाल्हियुनि जो गहीर जीअं हिंदुस्तानी हूंदा आहिनि, पर मुड़ुसु बाउसूल, बेलालचो, ग़रीबनि जो यार ऐं जहिड़ो चइजे तहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे। हिन जेल में बहितरीनु सिपाही उहो माण्हू आहे। मुंहिंजी सॼी जेल जा कैदी तारीफ़ूं था कनिसि। पुछियोमांसि अॼुकल्ह अची छो नथो? चयईं त हर हर अचणु दोस्तीअ जो क़दुरु घटायो छॾे। ठक शेर पढ़ियाई, पोइ ॿियो, पोइ टियों, मामूली बार बार ॿुधल शेर ॿुधी बोर थी पियुसि, पर माण्हू भलो ॿुधणा पिया। पाण ॿिए जी ॻाल्हि ॿुधण जे फ़ाइदे में कोन्हे। पंजाबी बि घणी ॼाणे, वारिस जी हीर जा उहे लफ़्ज़ जेके ॿिया पढ़ियल पंजाबी बि न सम्झी सघनि, से ही सम्झाए वञे। नंढड़े हूंदे स्कूल में पढ़ियल अंग्रेज़ी बैत त छॾियो, सॼा मज़मून ऐं सबक़ अञा बि यादि करे वेठो आहे ऐं मौक़ो ॾिसी वॾे सॾु ॿुधाइणु शुरू कंदो। अॼु साणसि दोस्तीअ जे मौज़ूअ ते ख़्यालनि जी ॾे वठि थी। तुलसीदास जो शेर ॿुधायई, पर मफ़हूम जे ख़्याल खां मूंखे उहो न वणियो। अज़ीम माण्हुनि ऐं फ़नकारनि जूं सभु ॻाल्हियूं अज़ीम न हूंदियूं आहिनि, थी नथियूं सघनि। तुलसीदास तां यादि आयुमि त अज़ीम हिंदी शाइर तुलसीदास ॼम 1539, अज़ीम पंजाबी शाइर माधूलाल हुसैन ॼम 1538 ऐं अज़ीम सिंधी शाइर शाह करीम ॼम 1538। हिक ॿिए खां 2 सालनि अंदरि ॼावल हमअसर हुआ ऐं ऐन तॾहिं ॼावा जॾहिं अज़ीम शाइर बाबा नानक गुज़ारे वियो, वफ़ात 1538। हिकु नूर तूं सभु जग उपजिया, कोन भुले कोन मंदी। हिकु नूर तूं सभु जग उपजिया, कोन भली कोन मंदी। नानक होयन तुलसीदास क़दामत पसंदि ख़्यालनि जो हो ऐं कबीर तरक़ी पसंदि ख़्यालनि जो, ॿई रामानंद जा मुरीद हुआ। हिते बाबा चवण जेल जे सभ खां हेठिएं दर्जे जे सिपाहीअ खे पंजाबीअ में बाबा वॾे बुज़ुर्ग पोढ़े वॾड़े खे चवनि। हिते कैदियुनि लाइ हुकुम आहे त पुलिस वारनि खे वॾो बुज़ुर्ग करे कोठीनि। उन बुज़ुर्ग खे सिंध में कैदी सिपाही ख़ान करे कोठींदा आहिनि। हूअं संदन सरकार लक़ब सिंध में आहे वार्डर या सिपाही ऐं हिते वार्डर या मुलाज़िम जेल अंदरि वॾे में वॾी पुलिस अमलदार खे सिंध में चवनि सूबेदार, हिते चवनि चकर चीफ। जेल सुप्रीडेंट जी ऑफिस खे हिते चवनि माड़ी, हुते डेवड़ी। हुते चवनि माड़ी, हिते चवनि डेवड़ी। सिंध में जेलर त हिते सर जे असिस्टेंट ऐं पिणु डिप्टी सुप्रीडेंट खे हिते चवनि दारोगो। सिंध जे कैदी ॻाढ़ी टोपीअ वारे मुक़दम खे हिते चवनि नंबरदार। सिंध में जेल जी बोरची खाने खे सॾीनि बोरची ऐं हिते लंगर। सिंध में फांसी घाट, हिते फांसी फुरा। हुते कैदी कोठड़ीअ खे चवनि खोली ऐं हिते चकी।
ॿाहिरि बादल आहिनि, हिते बादल एतिरा आम आहिनि जो माण्हू शिकायत तौरु चवनि ॾाढा बादल आहिनि। ऊन्हारे जी मुंद में उस लाइ बि वाझाइबो आहे, सा ॻाल्हि हिते अची ॾिठी अथमि। हाणे उथी कुझु चकर ॾियां, ज़ुकाम जो डपु बि आहे, पर त बि चकर ॾिनुमि, अख़बार जो इंतज़ारु आहे। गाफ चवे थो, तव्हां चयो त भॼ न माण्हुनि जो भलो थींदो, सो भॻो कोन आहियां, पुछा करे ॾिसो भलो थियो पियो या न। असर ऐं शायदि महिनत ऐं लियाकत बि घटि, पर जज़्बो शायदि वधीक ऐं ज़हन में शायदि वधीक साफ़। मुंहिंजे लाइ अदब ऐं एतिराम जो इज़हार तमामु घणो, सभिनी जे अॻियां माण्हुनि खे पक थिए त ॻाल्हि सही आहे ऐं माण्हू बि सही आहे, त माण्हुनि में सिदक, मुड़सी ऐं हिमत जी कमी कान हूंदी। हिते हर क़िस्म जो शुरूआती तजुर्बो थियो आहे। पहिरीं राति जॾहिं मूंखे हिते क़ैद ते तन्हाई में हिन ख़ासि हिफ़ाज़ती वार्ड ॾांहुं वठियो थे आया त मूं अचण खां इनकार कयो। हेडवार्ड चयो, मियां ही पंजाब जो सख़्तु तरीन जेल आहे, हिते अॻूणियूं ॻाल्हियूं विसारे छॾियो। मूं ॾिठो त माठ जी महल कान्हे, तिर जी गुथी सौ चोटूं खाए, जे उथंदे ई हिननि खे दिमाग़ में उहो ख़्यालु वेही वियो त ही दॿाइण सां सुसी पवंदो त पोइ अॻिते ही जीअण ई कोन ॾींदा। तंहिं करे मूं चयुसि, मिस्टर, जे अव्हीं सम्झो था त भुटे जे मारजण खां पोइ ॿिया सभु सिंधी साह जे डप खां गीसियूं कंदा त तव्हां सख़्तु भुलियल आहियो। तव्हां ऐं तव्हांजे आकाउनि जे हथ में जेका तलवार हुजे सा हणी कढो, ऐं तव्हांजी का बि ज़्यादती हरगिज़ बर्दाश्त न कंदुसि। सभिनी बीठे ॿुधो, ख़बर हुयमि त हिकदमि अखर ब अखर मथे रिपोर्ट थींदो। ज़बरदस्ती मोटी माड़ीअ में हलियो आयुसि। फ़ोनियूं थी वियूं। जेलर रज़ा जहिड़ो थधो ऐं सुठो माण्हू हो, जंहिं मूंखे थधारे सुभाणे ताईं इंतज़ारु करण जो चई हिन वार्ड ॾांहुं मोकिलियो। 3 ॾींहं डिप्टी ऐं जेलर आया, बहस हलंदो रहियो। घणनि ॾींहंनि खां पोइ ॾिठ जॾहिं सुप्रिटेंडेंट मिलणु आयो, तॾहिं बि साॻियो टकराव वारो माहौल हो। चयाईं, सुप्रिटेंडेंट खे पावर आहे त कंहिंखे बि 24 कलाक ज़ंजीरूं हणी रखे। मूं मुर्की चयुसि, को बि माण्हू मौक़ो मिलण ते कहिड़ा बि जुर्म ऐं ॾोहनि जहिड़ा कम करे सघे थो। उन जी माना उहा कान्हे त उहो जाइज़ थी पिया। चयाईं, तव्हां लाइ गवर्नमेंट जा सख़्तु ऐं ख़ासि आर्डर आहिनि। तव्हांजी समूरी रिकॉर्ड जी असांखे ख़बर आहे, असां वटि हेॾो फाइल खजी आयो आहे। मूं चयो, गवर्नमेंट जा आर्डर ख़ुदा जा आर्डर कोन्हनि, उहे कानून मुताबिक़ न हूंदा त उहे रद्द ऐं बातिल आहिनि। कानून जी जॾहिं घणी ॻाल्हि थी त मूं खिली चयुसि, कानून ऐं आइन जी ख़बर मूंखे आहे त उन जूं हदूं छा आहिनि। आख़िर मुंहिंजी नज़रबंदीअ जो आर्डर पूरो थियो। हाणे पंजाब जी मार्शल लॉ वारनि लाइ कानून मुताबिक़ हलण जे ढोंग जारी रखण में हिकिड़ी कानूनी पेचीदगी पैदा थी पई। मूं मार्शल लॉ जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई हुई त सिंध में कई हुयमि, पंजाब में का बि कान कई हुयमि। मुंहिंजी नज़रबंदीअ जो आर्डर डिप्टी मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर हैदराबाद कयो हो। आख़िरी आर्डर बि उन जो हो, जंहिंजी हलंदी मूंखे मरकज़ी हुकूमत जे हुकुम ते ट्रांसफ़र करे पंजाब आंदो वियो। नज़रबंदीअ जे उन 3 महीननि जे मुदे पूरे थी वञण खां पोइ मुंहिंजी नई नज़रबंदीअ जो आर्डर केरु करे? पंजाब जो मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर या अॻे वांगुरु सिंध जो? पंजाब आंदे वञण खां पोइ त आउं हिकिड़ो ॾींहुं बि आज़ादु कोन थियो हुउसि जो खणी कूड़ो इल्ज़ाम हणनि त मूं ही ख़तरनाक कम कया आहिनि। जेतोणीकि हाई कोर्टुनि जा पावर खसिजी चुका हुआ ऐं हू कंहिं बि नाहक नज़रबंदीअ बाबति ॿिड़िक बि ॿाहिरि कढी न थी सघियूं, त बि उहा ॻाल्हि निसोरो कूड़ नज़र अचे हा जो पंजाब जो मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर चवे त तूं पंजाब में मार्शल लॉ जूं ही भञकड़ियूं करण वारो आहीं, उन करे तोखे नज़रबंदि था रखूं। जेको उहा ॻाल्हि ॿुधे हा सो चवे हा त इहा सही सिधी बेहयाई आहे। उन करे ख्वारीअ खां बचण लाइ हिननि छा कयो जो साॻिए डिप्टी मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर हैदराबाद खां पुराणो पारूथो साइक्लो स्टाइल क़िस्म जो नज़रबंदीअ जो आर्डर कढाए मोकिलियऊं, जेको हमेशह 3 महीने पिया कढंदा हुआ त तव्हां सां पाकिस्तान जे अमन अमान ऐं मार्शल लॉ खे सख़्तु ख़तरो आहे। हाणे पोज़ीशन हीअ हुई त उहो आर्डर सरासर बेक़ाइदगीअ वारो हो। सिंध सूबे में कयल नामनियाद ख़िलाफ़ वर्ज़ीअ खे रोकण लाइ जंहिं माण्हूअ मां ख़िलाफ़ वर्ज़ीअ जो अंदेशो हुजे तंहिंखे सिंध में ई रखिणो हो। पंजाब जो उन सां छा वञे? पर हाई कोर्टुनि ऐं सुप्रीम कोर्टुनि जा इख़्तियार जीअं त खसिजी विया हुआ, तंहिं करे हाणे उहे मार्शल लॉ वारनि खां पुछी ई न थी सघिया त तव्हां ही आर्डर कहिड़े कानून हेठि ऐं कहिड़े इख़्तियार सां कढियो आहे।
उन हूंदे बि हिकिड़ी आइनी कानूनदान जी हैसियत में मुंहिंजी राय हुई त आला अदालतुनि जे पावरनि खसिजण खां पोइ बि अहिड़ो कानूनी ऐं आइनी रस्तो निकिरी सघियो थिए जो उहो ऑर्डर हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट हथां बाक़ाइदे रद्द ऐं बातिल ठहिराए सघिजे। मुंहिंजा सुप्रीम कोर्ट जा टे मशहूरु वकील वाक़िफ़ हुआ, महमूद अली कुसूरी, आबिद हुसैन मंटो ऐं एतजाज़ अहसन। कुसूरी बीमार हो, एतजाज़ अहसन ताज़ो जेल मां निकितो हो, बाक़ी मंटो ॿाहिरि हो। उनखे सॼी कथा लिखी मोकिलियमि ऐं चयोमांसि त हाई कोर्ट में हीअ रिट विझ, जेकॾहिं हाई कोर्ट न मञे त सुप्रीम कोर्ट में विझूं। केस मज़बूत आहे, रुॻो कानूनी वट सट ऐं ॾाहप खपे। लिखी मोकिलियाई त कोर्टुनि जा हाल पूरा सारा आहिनि, रिट बहाल थियण त परे रही दाख़िल थियण बि कोन ॾींदा। मूंखे संदसि राय कानूनी ऐं सियासी तरह वज़नदार न लॻी। हाणे मूं लाइ बज़ाहिर फ़क़ति ॿ रस्ता वञी बचा हुआ, या त रज़ा ते राज़ी थी वेही रहां ऐं वेठो मार्शल लॉ वारनि जे दबाव ऐं ब्लैकमेलिंग जो इंतज़ारु करियां, या को ॿियो वकील करियां जे घटि में घटि 20-30 हज़ार रुपया ख़र्च करे हा, जेकी मूं वटि कोन हुआ। मूंखे पार्टीअ जे तरफ़ां 300 रुपया ऐं कुझु मामूली सामान जहिड़ो खंडु, खीर जो दॿो, बिस्कुट वग़ैरह मिलंदो हो। उन करे उहा फ़ी मूं लाइ ॾियणु नामुमकिन हुई। तंहिंखां सवाइ उहो बि मालूम हो त जे हीउ आर्डर खणी कंहिं मौजज़े सां कोर्टूं फ़िलहालु रद्द बि करण लाइ तयारु थियनि त बि मार्शल लॉ वारा छॾींदा हरगिज़ कोन। फ़ौरन को न को अहिड़ो आर्डर जारी कंदा जंहिंमें मौजूदा आर्डर वारो कानूनी नुक़्स न हूंदो। अहिड़ीअ तरह सॼी वठां मां अमली खड़तेल को बि कोन निकिरंदो। पर घणी सोच वीचार खां पोइ आउं हिन नतीजे ते पहुतुसि त मुंहिंजी जेका शुरूअ खां वठी जेल अंदरि उहा मज़बूत ऐं साबित क़दम पॉलिसी पे रही आहे त जेल वारनि जे तोड़े हुकूमत जे हर बेक़ाइदे गैर कानूनी ऐं गैर आइनी क़दम खे चैलेंज कबो, चाहे उन मां को खड़तेल निकिरे या न निकिरे। रिट हाई कोर्ट खे आइन जी कंहिं भञकड़ी ख़िलाफ़ कयल आइनी दरख़्वास्त तंहिं पॉलिसीअ ते कारबंद रहणु खपे। हेसी ताईं कोर्टुनि में रिटूं वग़ैरह मूं ख़ुदि पे दाख़िल कयूं ऐं हर दफ़े वॾनि पापड़नि ऐं कशालनि खां पोइ खटियूं हुयमि। फ़ैसिलो कयूं त हिन दफ़े बि उहा रिवायत क़ाइमु रखिजे ऐं पाण जेल अंदरां रिट कजे। जेल वारा ॿुधी खिलण लॻा, चइबा छा जूं कोर्टूं, छा जूं रिटूं, मार्शल लॉ लॻो पियो आहे। कोर्टुनि वारा ज़माना विया पूरा थी, माठि करे पंहिंजो पटको बचाए वेही रह। मता मार्शल लॉ वारा कावड़िजी अञा बि कंहिं ॿिए पासे मथो न कढी छॾिनई। मूं चयो अवां 16 आना सही था चओ, पर आम माण्हूअ जे उबतड़ मुंहिंजो उसूल आहे त विढ़ण बिना हथियार फिटा न कबा, चाहे नतीजो कहिड़ो बि निकिरे। मूं 10-20 ॾींहं महिनत करे रिट लिखी डेवड़ीअ ते ॾेखारे मोकिली त हाई कोर्ट ॾे ॾियारे मोकिलियो। चयऊं हाई कोर्ट मना कई आहे त असां ॾांहुं का बि रिट न मोकिलियो, रिटूं बंदि आहिनि। मूं कानूनी तरह लिखी मोकिलियो त रिट दाख़िल नथा कयो त तव्हां जेल वारनि ते हाई कोर्ट जी बेहुरमती ऐं तोहीन जो मुक़दमो दाख़िल कंदुसि। आख़िर रुंझ कंदे मरंदे कुसंदे चयाऊं त मथे मोकिलियूं था, नतीजनि लाइ तूं पाण जवाबदार हूंदे। रिट मथे त वेही, पर ॼण कंहिं नकूंज जे कुन में हली वेही। आम हालतुनि में रिट दाख़िल करण खां पोइ महीने ॿिनि अंदरि हाई कोर्ट जो सॾु थींदो आहे, पर हिते न को एर न भेर, न को ओठी आयो वारो कमु हो। हिकिड़े ॾींहुं मजीद कुरैशी कंहिं ज़रूरी कम सां तकिड़ो आयो ऐं तकिड़ो वञणु लॻो। पुछियोमांसि, ख़ैर एॾी तकड़, फौरन वञिणो आहे? केॾांहुं? हाई कोर्ट। ख़ामख़ा रस्मी तरह पुछियुमि, ख़ैर मां घुरायो अथनि? ख़ैर मां? रिट जो जवाबु ॾियणो आहे। कंहिंजी रिट? मरंदे कुसंदे चयाईं, तव्हांजी। त चइबो त अॼु हाई कोर्ट में मुंहिंजी रिट ते बहस हलंदो। मुंहिंजो को बि वकील कोन्हे ऐं ख़ुदि हिते वेठो आहियां ऐं तख़्ते सुलेमानीअ ते वेठल कोर्ट सॻोरी रुॻो जेल वारनि ऐं सरकारी धुर जूं हिक तरफ़ियूं ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजे रिट जो हिक तरफ़ो फ़ैसिलो करण वारी आहे। वाह ॾे वाह लाहौर हाई कोर्ट, जंहिंजी कानूनी जुरतमंदीअ जूं हेॾियूं ॻाल्हियूं ॿुधबियूं आहिनि, ना बड़ा दे बहिरान। 2-3 हफ़्ता गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं चकर चीफ़ ओचितो अची निकितो, साईं सामान खणो, ख़ैर तव्हां आज़ादु थिया आहियो। आम पुलिस ख़ासि करे जेल पुलिस ऐं जेल अमलदारनि जे अटकलुनि ऐं चालाकियुनि खां घणो करे सभु सीनियर सियासी क़ैदी चङीअ तरह वाक़िफ़ आहिनि। वरी केॾांहुं था मथो कढो? साईं ख़ुदा जो कसम तव्हांखे आज़ादु था कनि।
दिलि सां खोड़ो ई न लॻे। तव्हांजी रिट मंज़ूर थी आहे। माड़ीअ ते वियुसि, साॻी ॻाल्हि, रिट मंज़ूर थी आहे में ॻाल्हि सम्झ में न अचे, संदसि मुंहं में ॾिसां त मंझंदि उहा ॻाल्हि ई कान्हे। ऑर्डर घुरियुमि, ॾेखारियऊं, बराबरि हो। जस्टिस ज़ुल्लाह ऐं ॿिए हिकिड़े जस्टिस गॾिजी फ़ैसिलो कयो त मुंहिंजी नज़रबंदी आइन जे ख़िलाफ़ु हुई। जेल वारनि मूंखे नाहक बंदि करे रखियो हो। आउं जे चाहियां त उन्हीअ ते नाहक रोक नाहक बंदि जो केस दाख़िल करे सघां थो। ख़्यालु डोड़ायमि, छॾींदा? नामुमकिन। दस्तूर मूजिबि गेट वटि को पुलिस अमलदार नज़रबंदीअ जो नओं ऑर्डर खयो बीठो हूंदो। रिकॉर्ड जी पूराई थींदी। अॻे बि कानून जो ईअं मज़ाक उॾाईंदा हुया। भुट्टे साहिब जे ॾींहंनि में बि असां सभिनी सां उहो मज़ाक थींदो हो, हाणे बि ईअं थींदो। मुंहिंजो ख़्यालु सही निकितो। गेट वटि यार बीठा हुआ, पर मजाल आहे जो जेल वारा खणी अॻुवाट चवनि, अदा मिड़े रिकॉर्ड जी पूराई आहे, छॾींदा कोन। न मुंहं ते रुक चार हुयो वेठा, मुंहं छॾींदा कोन, न मुंहं ते रुक चारियो वेठा हुआ ऐं मोकिलाणियूं चोकिलाणियूं पे कयाऊं। नओं ऑर्डर जनरल जीलानी मार्शल एडमिनिस्ट्रेटर जो जारी कयल हो। जे तूं पंजाब में मार्शल जूं भंजकड़ियूं करण वारो आहीं त तो मां मुल्क जी सलामती ऐं मार्शल खे ख़तरो आहे। मतिलबु त साॻिया टुकर साॻ सां। पर उन नाले मातर कामयाबीअ जेल वारनि जे दिमाग़ जा कई तबक रोशन करे छॾिया। हाई कोर्ट वटां मुंहिंजी मोकिलियल रिट घर वेठे मंज़ूर थी आई। तॾहिं हमराहनि खे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वई त हिन हमराह सां संजीदगीअ सां हलणो पवंदो, दादागीरीअ सां कमु न हलंदो। हाई कोर्ट जे फ़ैसिले मूजिबि आउं सुप्रिटेंडेंट वग़ैरह ते नाहक रोक नाहक बंदि जो केस ऐं मुआवज़े जी दीवानी दावा करे सघियुसि थे। मूं त जेतोणीकि नऊं नज़रबंदीअ जो हुकुम निकितो, पर उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं सुप्रिटेंडेंट मूंसां निहायत संजीदगीअ सां हलंदो अचे ऐं संदसि क़ानूनी ऐं रिवायती अख़्तियारनि ऐं दस्तूरनि जे हदुनि अंदरि पंहिंजनि उन्हनि लफ़्ज़नि ते अमल कंदो रहे थो जेके रिट जे फ़ैसिले खां पोइ अची मूंखे चयाईं। असीं तव्हांखे पंहिंजो ख़ासि महिमान सम्झी तव्हां सां पेश ईंदासूं ऐं कोशिशि कंदासूं त तव्हां आराम सां रहो, तव्हांखे का बि जाइज़ शिकायत न रहे ऐं जॾहिं बि आज़ादु थियो तॾहिं तव्हां असां लाइ सुठियूं यादगिरियूं ऐं सुठा जज़्बा खणी वञो। संदसि असिस्टेंट जी ड्यूटी आहे ॿिए टे ॾींहं मूंसां मिलणु, ॿिए टे महीने खेसि कंहिं जाइज़ कम लाइ चिठी लिखबी आहे त बिना देरि कमु थींदो आहे। हीअ जेल पंजाब जो हिकिड़ो सख़्तु तरीन जेल आहे ऐं हीअ सुप्रिटेंडेंट सभिनी खां सख़्तु करिड़ो। सनी तुली ॻाल्हि ते 10 फटका 20 फटका 30 फटका नरमीअ जो अखर हिन जी डिक्शनरीअ में कोन्हे। सिंधी सिपाहियुनि जे भेट में हिते जा हमराह हथ खस ते वधीक हिरियल आहिनि। अचणु शर्त मूंखे वराए विया। मुंहिंजूं दरवेशाणियूं ॻाल्हियूं ॿुधी सम्झियाऊं त मौला ॾियारियो आहे। हिकिड़ो यार मुंहिंजी दरवेश बर्दाश्ती जंहिंखे हिते मुश्कती सॾिबो आहे खे बनाए मुंहिंजो समूरो सामान तगाए खणी वियो। पंहिंजा यार वठी अची फरमाइशुनि मथां फरमाइशूं करे मतिलबु त मुंहिंजी भींग करे छॾियाई। ॿिया बि अहिड़ा हिकिड़ो चकर चीफ बि शामिलु, मतिलबु त अखि जे पकाईअ जी हद थी वई। मुक़दमनि जी बि साॻी हालति कनि त असुलु लुट ॿारे ॾिनी। लाचार मूंखे अखि पटणी पई ऐं हमराह नेठि विया पेर ड्राए। ॿिए तरफ़ ॿियनि आम क़ैदियुनि मुक़दमनि सिपाहियुनि ऐं जेलरनि जी हालति ठीकु रही। ख़ासि करे सियासी क़ैदियुनि मूंसां ईअं हालति कई जीअं भाउरनि सां कबी आहे। लख कुर्ब ऐं लख इज़तूं, दवा खपे घुराए ॾियूं, को ख़ासि खाधो खाइण ते दिलि हुजे त तयारु कराए मोकिलियूं, पल पल पुछाऊं, सलाम सामान शयूं। जेके सियासी क़ैदी ॿ टे ॾींहं मूंसां गॾु रहिया तन ईअं ख़िदमत कई जीअं कंहिं अज़ीज़ बल्कि कंहिं मुर्शिद जी कजे। सखर, खैरपुर, हैदराबाद ऐं कराचीअ जे जेलनि में जन यारनि सां गॾु रही आयो आहियां तन जी जाइ ज़ाहिर आहे त केरु ॿियो कीअं थो भरे सघे। हर रोज़ु हर घड़ीअ यादि था अचनि, पर हूअं जो माण्हू भाए त हिते माण्हू कंहिं ओपरी जिन्स जी वात में अची वेंदो तीअं नाहे। हुते बि माण्हू आहिनि, हिते बि बुरनि सां गॾु सुठा आहिनि। हिते बि प्यार, पंहिंजाई, हमदर्दी ऐं इंसानियत जी ॻोल्हा कबी त जाम मिलंदा। जेको क़ैदी या ॿियो माण्हू सिंध में रही आयो आहे सो उते जेकी बि धंधा करे आयो हूंदो
से करे आयो हूंदो, बाक़ी हिते हू सिंधी माण्हुनि जो नालो ॿुधियो ठरियो पवे। हिते जो डॉक्टर जामशोरे जे LMC मां पढ़ी आयो आहे। हिकिड़ो प्रोफेसर सर्जन मूंखे ॾिसणु आयो, सो LMC जो शागिर्दु हो। संदसि रवैयो ईअं हो जीअं कंहिं पंहिंजे वतनी भाउ सां हुजे। अब्दुल अज़ीज़ मुक़दम जेको जेहलम जो अवान आहे, तंहिं कलाकनि जा कलाक सखर में ॿधल शेरल ऐं ॿियनि जा सिंधी कलाम ॿुधाया, ॿुधल शेरल ऐं ॿियनि जा सिंधी कलाम ॿुधाया। आयो करबला में कबूतर कही, ॾिनू ख़त नबीअ खे रोज़े में लही। मूं उन ॾींहुं 31 अगस्त 1981 ईस्वी अंग्रेज़ीअ में नोट लिखियो, जंहिंजो तर्जुमो हीअ आहे। ॻाइण वारो जेलम जो आहे, नालो अब्दुल अज़ीज़ अथसि। चए थो त सिंध जो बिश्नी कैदी बि हिते जे ख़ानदान कैदीअ खां बहितर आहे। सखर में 6 साल रहियो। उते जे कैदियुनि लाइ जज़्बाती तारीफ़ में सरशार आहे ऐं हिते वारनि लाइ ॾुकार अथसि। कई मिसाल ॾेई ॿुधायई, पुरखुलूस ऐं ख़ुददार नज़र थो अचे। ॿियनि कैदियुनि ऐं मुलाज़िमनि सभिनी अॻियां पए उहा ॻाल्हि कयई। नूर इलाही, उस्मान सोरियाणी ऐं मिर्ज़ा सुप्रिटेंडेंट जी अयामकारीअ में रहियो आहे। राति जा 9 थी विया आहिनि। अमीर सवेल ई बतियूं बंदि करे वञी सुतो आहे। फ़क़ति मुंहुं वारियूं बि बतियूं छॾियूं अथसि। निंड बि नथी अचे में, पढ़ण लाइ सुठो किताब बि नथे सम्झ में। बहरहाल ॾिसां थो।